बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। ही जेको आहे त डायरेक्ट प्रोपोर्शन जो हिसाबु आहे ऐं ऑलरेडी मां पंहिंजे चैनल में डायरेक्ट प्रोपोर्शन जो हिसाबु शेयर करे चुको आहियां ऐं उन में वधीक जेको आहे डायरेक्ट प्रोपोर्शन जी जेको आहे त एक्सप्लेनेशन आहे उन जी डेफिनेशन मां वधाए चुको आहियां। सो बहितर इहो त तव्हां पहिरियों उहो वीडियो ॾिसो ऐं बाद में ही वीडियो ॾिसो ऐं महिरबानी करे प्लीज़ तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं उन में जेको बेल आइकन आहे उन ते क्लिक कयो जीअं तव्हां मुंहिंजा मुसलसिल नोटिफिकेशन हासिलु कंदा रहो मुंहिंजे चैनल जे बारे में। हाणे हिते जेको आहे त ॿुधायो वियो आहे, चयो वियो आहे त इफ़ 3/4 ऑफ वर्क इज़ कंप्लीटेड इन 4 days, हाउ मेनी डेज़ आर रिक्वायर्ड टू कंप्लीट द वर्क। हाणे ही जेको नंबर ॾिनो वियो आहे फ्रैक्शन में ॾिनो वियो आहे, यानी कम जा जेके आहिनि टोटल पार्ट जेके आहिनि हिसा आहिनि उहे 4 आहिनि। ठीकु आहे, उन्हनि मां टियों हिसो 4 ॾींहंनि में मुकमल कयो वियो आहे, 4 ॾींहंनि में मुकमल कयो वियो आहे। ठीकु आहे, कम जो टियों हिसो त चोथों हिसो केतिरनि ॾींहंनि में मुकमल थींदो या मुकमल कयो वेंदो। ठीकु आहे न, त केतिरा ॾींहं जेको आहे त असांखे घुर्बल आहिनि जेको आहे कम जो जेको आहे चोथों हिसो मुकमल करण लाइ। हिते असांखे जेको आहे त डेज़ फाइंड करणा आहिनि, यानी ॾींहं फाइंड करणा आहिनि, रिक्वायर्ड जेका आहिनि ॾींहं आहिनि हिते। त सो असां पहिरियों हिते वर्क जेको आहे त लिखियो आहे, पोइ डेज़ लिखिया आहिनि। सही आहे, हाणे कम जो टियों हिसो 4 ॾींहंनि में मुकमल थिए थो, त कम जो चोथों हिसो घणनि ॾींहंनि में कंप्लीट थींदो, मुकमल थींदो। सो असां एरो बि जेके आहिनि मथां खां हेठि ॾिना आहिनि, ॿिन्ही पासनि डायरेक्ट प्रोपोर्शन में एरोस जेके आहिनि मथां खां हेठि ॾिबा आहिनि, ॿिन्ही पासनि जा हेठां खां मथे ॾिबा आहिनि। सो हिते 3 आहे, 3 लिखियो आहे, रेशियो जी निशानी आहे त 4 लिखियो आहे, प्रोपोर्शन जी निशानी ॾिनी आहे, उन खां पोइ डेज़ लिखिया आहिनि, ही 4 डेज़ आहिनि ऐं रेशियो जी निशानी ॾिनी आहे, पोइ एक्स आहे त असां एक्स लिखियो आहे। हिते असां जेको आहे त प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम्स कंदासीं ऐं प्रोडक्ट ऑफ मीन्स कंदासीं, यानी ॿाहिरियां जेके अंग आहिनि उहे पाण में मल्टीप्लाई कंदासीं ऐं अंदरां जी जेके अंग आहिनि मीन्स यानी पाण में मल्टीप्लाई कंदासीं। 3 खे जेको आहे त मल्टीप्लाई कंदासीं एक्स सां। ठीकु आहे, ही एक्स सां, 3 खे एक्स सां, वरी इक्वल जी निशानी ॾिनी आहे, वरी 4 खे मल्टीप्लाई कयूं था 4 सां। ठीकु आहे, 3 खे मल्टीप्लाई कंदासीं एक्स सां थींदो 3x इज़ इक्वल टू 4 खे मल्टीप्लाई कंदासीं 4 सां, 4 4 द 16 थींदो असांजो, 4 4 द 16। हाणे असांखे एक्स जो वैल्यू मालूम करणु आहे, हिते 3x आहे, तंहिंजे करे 3x खे 3 सां डिवाइड कंदासीं ऐं 16 खे बि असां 3 सां डिवाइड कंदासीं। ठीकु आहे, हाणे 3 3 में असांजा कैंसिल थींदा, बाक़ी बचंदी x इज़ इक्वल टू। हाणे हिते असांजो अहिड़ो को कॉमन फैक्टर न आहे 16 ऐं 3 लाइ जेको ॿिन्हिनि खे डिवाइड करे, यानी 3 खे बि डिवाइड करे त 16 खे बि डिवाइड करे। पोइ असां छा कंदासीं, असां 16 खे डिवाइड कंदासीं 3 सां। ठीकु आहे, 3 जी टेबल 16 ते 5 टाइम्स वेंदी, 5 दफ़ा 6 दफ़ा 6 टाइम्स जेको आहे त वधी वेंदी, 6 3 त 18 थींदो, 5 3 5 त 15 थींदो। ठीकु आहे, 16 मां 15 में आहे 1 बचंदो, वधीक असांजी टेबल न थी वञे। सो असांजो जेको ही कोशंट आहे, हिनखे कोशंट चइबो आहे, कोशंट जेको आहे असां होल में लिखंदासीं। ठीकु आहे, सिंधीअ में हिनखे 1/4 चइबो आहे ऐं हीअ असांजी रिमाइंडर जेको आहे असांजी 1 बची आहे, यानी पाशी जेका असांजी 1 आई आहे, 1 आई आहे, हीअ असां न्यूमिरेटर में लिखंदासीं। ठीकु आहे, ऐं 3 असांजो साॻियो ई जेको आहे त जेको डिनोमिनेटर आहे उहो असां साॻियो ई रखंदासीं 3, यानी असांखे जेके डेज़ रिक्वायर्ड आहिनि, ठीकु आहे, उहे 5 होल 1/3 जेको आहे त डेज़ रिक्वायर्ड आहिनि। हीअ असांजो जेको आहे त डायरेक्ट प्रोपोर्शन जो हिसाबु हुयो।